हज़रत मौलाना इलाही बख्श टांवरी साहब खे हो अचनि ऐं पंहिंजे खिताब खां मुस्तफ़ीज़ फरमाइनि। नारे तकबीर। एडी वडी जमात आहे, नारे जो जवाब भी भरपूर ॾियणु घुर्जे। नारे तकबीर। उलमा इस्लाम ज़िले सखर जा रहनुमा मुजाहिद इस्लाम हज़रत मौलाना इलाही बख्श टांवरी साहब खे हो अचनि ऐं पंहिंजे खिताब खां मुस्तफ़ीज़ फरमाइनि। हज़रत मौलाना इलाही बख्श टांवरी साहब। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअदल्लाहुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम हज़रत मौलाना मोहम्मद सालेह साहब दामत बरकातुहुल आलिया, दीगर स्टेज ते मौजूद उलमाए किराम, मुझा मुअज़्ज़िज़ बुजुर्गो अजीज़ भाइरो, जामिया हाज़ा जे तरफ़ा ही अज़ीम शान प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे, जंहिंमें तव्हां असांजी हाज़िरी थी आहे। अल्लाह साईं मक़बूलो मंज़ूर फरमाए। पढ़ियल आया सगोरी में अल्लाह साईं पंहिंजे मोमिननि ईमानदारनि नेकनि सालिहनि सां हिकु वाइदो फरमायो कि इन्हनि जा गुनाह मां मेटींदुमि ऐं इन्हनि खे अजर अज़ीम ॾींदुमि जंहिंजी इंतहा, जंहिंजी का हद न हूंदी। उलमाए किराम जो जमे गफ़ीर पतला अहिड़नि प्रोग्रामनि में इख़्तिसार सां ॻाल्हि कबी आहे। इंशाअल्लाह मां कोशिश कंदुमि पंहिंजे मौज़ू खे मुख़्तसिर वक़्त में समेटियुमि। अल्लाह साईं जा वाइदा सच्चा आहिनि, कॾहिं बि कूड़ा न थिया आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वाइदनि जी कॾहिं बि ख़िलाफ़ वर्ज़ी न कई आहे। जॾहिं भी जैसा भी जहिड़े वक्त भी जहिड़ी शइ जो भी अल्लाह साईं पंहिंजनि मोमिननि सां वाइदो फरमायो
उहा शइ उन्हीअ खे उन्ही वक़्त ही अल्लाह तबारक व तआला अता करे छॾी। जे मलाइकनि जे साम्हूं ऐलान तो फरमाए, इरशाद तो फरमाए, इहो इरशाद भी अल्लाह साईं जे वायदे में शामिल आहे त मलाइको मां पंहिंजी धरती ते ज़मीन ते आदम पैदा कंदुमि ऐं उन खे खिलाफत जो ताज पहराईंदो। इहो अल्लाह साईं वाइदो पूरो फरमायो। पहिरियों वाज़िह लफ़्ज़नि में कुरान पाक तो फरमाए, इन्न वादल्लाहि हक़। वरी ॿी जाइ ते फरमाए थो, इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद। बेशक अल्लाह तबारक व तआला जो वाइदो सच्चो आहे, कॾहिं भी कूड़ो न थियो आहे। बेशक अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वाइदे जे खिलाफ वर्ज़ी उबतड़ाइब भी न कई आहे। मलाइकन के घुराए करे इरशाद तो फरमाए, इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफा। फरिश्तो मलाइको मां पंहिंजे धरती ते ज़मीन ते आदम पैदा करण वारो आहियां ऐं उन्ही खे खिलाफत जो ताज पहराइण वारो आहे। मलाइका मोतरस थी विया, एतराज़ करण लगा, अल्लाह साईं आदम के पैदा न कर, जे कॾहिं अवां के तस्बीह तहमीद जी ज्यादा जरूरत त असां तुझी ज्यादा तस्बीह तहमीद पढ़दासीं। अल्लाह साईं जवाबन फरमायो, अवल त तव्हां थींदा केर हो, आयो केर जो मुझे कारीगरी में मुझी तखलीक में तव्हां एतराज कयो। हलिया वञो मां आदम के जरूर पैदा करे खिलाफत जो ताज पाराईंदुमि, पर जेको आदम जे पैदाश ऐं उन्हें के ताज पहराइण में मां अल्लाह राज रखियो आहे। फरमाए लगो अल्लाह साईं मलाइकन जे साम्हूं, इन्नी आलमो माला तालमून। जोर सां चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। जेके कुरान में मज़ो आयो आहे ॿई हथ खणी करे जोर सां चवनि सुभान अल्लाह। आदम जी पैदाश में तखलीक में जेको मां राज रखियो आहे, मां ही तो जाना जरूर पैदा कंदुमि। अल्लाह साईं आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो, पैदा फरमाए करे खिलाफत जो ताज पहरायो। खिलाफत जो ताज पहरायो, उन खिलाफत में चाहे अल्लाह साईं तो फरमाए, पहिरियों मां आदम नबी के इल्म पढ़ायो, तालीम ॾिनम, सबक ॾिनो। फरमाया व अल्लमा आदमल अस्मा कुल्लाहा। कायनात में जेके भी शयूं हो सभिनी शयुनि जो मां आदम नबी के इल्म पढ़ायो, तालीम ॾिनी। सिर्फ दुनिया जे शयुनि जो ना, दीन जे शयुनि जो भी मां आदम नबी के इल्म पढ़ायो। अजीज दोस्तों अंदाजो लगायो, आदम अलैहिस्सलाम जी केड़ी इज्जत अजमत आ, इंसान जी केड़ी इज्जत अजमत आ, जो अल्लाह तबारक व तआला पाण इंसान जात जो उस्ताद बणियो। थोड़ा था चओ
सब न था चओ, आस्ते था चओ। जेके आस्ते चवनि था न उहे न चवनि, उन्हनि में जुर्रत न आहे, उनमें हरारत न आहे। जन भाइरनि में ईमानी हरारत था, ज़ोर सां चवनि सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम के इल्म पढ़ायो। केड़ी इज्जत इंसान जी अजमत जो खुद अल्लाह उस्ताद बणियो, खुद मुअल्लिम बणियो। पर इन का अलावा अल्लाह से इंसान के बिया भी घणे में घणा एजाज ॾिना, घणे में घण अल्लाह तबारक व तआला नेमतूं ॾिनियूं। उन्हनि नेमतनि उन्हनि एजाज़नि मां वही भी एजाज जो अल्लाह साईं तो फरमाए इंसान मां तो के सुहिणो ख़लक़ियो थम। कौन था चओ सुभान अल्लाह। मज़ो अचेव त चओ सुभान अल्लाह, जेके मज़ो न अचे न वो बेशक न चवे। मुंहिंजी बिस्ता सभिनी ॾे नज़र आहे, ॾिसां तो के नारा तकबीर, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, शान कुरान, शान सहाबा, जमीयत उलमा इस्लाम। नारा तकबीर। इंसानी खूबसूरती ला, इंसानी हुस्नो जमाल ला अल्लाह तबारक व तआला पहिरों कसम तो खणे। फरमाए तो वत्तीन वज़ैतून व तूरी सीनीन व हाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसाना फी अहसनि तक़वीम। मिठे मेवे इंजीर जो कसम, मिठे मेवे ज़ैतून जो कसम, हिन अमन वारे शहर मक्के जो कसम, हिन वडे जबल तूर सीना जो कसम। इंसान मां तो के सुणो ख़लक़ियो थम, एड़ी सूह एड़ो जमाल, एड़ी सूह एड़ो जमाल के मखलूक के न ॾिनो थम जेड़ो हुस्न जमाल इंसान तो के ॾिनो थम। वरी हिकिड़ी ॿी जाइ ते एजाज़न के बयान कंदे कंदे फरमाए थो वलक़द करमना बनी आदम, वलक़द करमना बनी आदम वहमलनाहुम फिल बर्रि वल बहर वरज़क़नाहुम मिनत-तय्यिबात वफ़ज़्ज़लनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला। जोर जोर सा खबर ना है मां ख्याल शो एतिरो टाइम मिली वियो। मां दिल में चवां पियो जो खोड़ो साहब आयो तो मां हाणे खिसकण जी कर। स्टेज सेक्रेटरी भी चाहियो पे था हूँ कम थे अल्लाह जो त ईअं न थींदो बाबा अवल टावरी तकीर कम। वरी टी जाए ते इंसानी एजाज के तव्हां त मश्करी में ख़ुशि हो न। असां मोलनि तव्हांखे मश्करी सेखारे छॾी आहे। वरी टी जाए ते इंसानी एजाज के बयान कदे कदे फरमाए तो अर्रहमानो अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। कौन था दिल ठारियो, कौन था दिल ठारियो? ठरी ठरी करे चओ सुभान अल्लाह। अजीज दोस्तों बुजुर्गो इन्हनि आयतुनि मां मालूम थियो इंसान उच्चे में उच्चो आ, इंसान बुलंद में बुलंद आ। अचो इश्क जी लहर में ताके वठी हला के वाकई इंसान जो को हर मखलूक का उच्चो आ बुलंद आ। इंसान
आसमानन का बुलंद, इंसान धरती का बुलंद, इंसान मलाइकन का बुलंद, इंसान जिन्नात का बुलंद, इंसान मलाइकन का बुलंद। हाँ छो न चवा इंसानन में बुलंद आदम नबी बुलंद। वरी पूरी कायनात जो इंसानन मां, पूरी कायनात जो इंसानन मां, सारे नबियन रसूलन मां उच्चे में उच्चो, बुलंद में बुलंद, मिठो मोहम्मद अरबी बुलंद। कह चाहो खूब चाहो हुस्न यूसुफ दमे ईसा यदे बैज़ादारी, हुस्न यूसुफ दमे ईसा यदे बैज़ादारी, आंचे हमा खूबां दारंद तू तन्हादारी। आका सल्लल्लाहु जो हर उज़्व हसीन में हसीन, सुने में सुनो, पर अल्लाह तबारक व तआला हुजूर जे हुस्न जमाल जे अजीब गाल फरमाई। हुजूर साईं जे कलब जी भी गाल फरमाई, अल्लाह साईं बाहुन जी भी अल्लाह तबारक व तआला गाल फरमाई, पैरन मुबारक जी भी गाल फरमाई। लेकिन अजीज दोस्तों अजीब गाला अल्लाह से जडे मिठे मोहम्मद अरबी सल्लम जे चेहरे अनवर जो जिक्र करे तो हिय तो करे वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा। यार हाणे त हवा जी लहर आई आहे, अलाए तहां ले आई आहे, अलाए स्टेज ते आई आहे। जै भार इन हवा जी लहर पहुती आ, हथ खणी करे वे चवन सुभान अल्लाह। पर छा कंदासीं असां इन हवा के? हाँ साईं असां जो ईमान अगे ही ताज़ो आ, अगे ही असां जो ताज़ो आ। वाकई ताज़ो थियो आ न थियो आ तहां जो? जंहिंजो न थियो उहो हथ मथे खणे। बाक़ी अञा तव्हां गर्मी न सतायो आहे, तव्हां पक्का मोमिन हो। देवबंदी हूंदो ई पक्को मोमिन आहे। केर तो चए कच्चो आहे, उनजो ॻाल्हियूं ई पक्कियूं हूंदियूं आहिनि, हर अमल जो पक्को हूंदो आहे। फरमाए थो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा। ठरी चवंदो त मां तव्हांखे ठरी क़ुर ॿुधाईंदो। खूब मज़े सां सुभाणे अल्लाह चवंदो त खूब तव्हांखे मज़े सां क़ुर ॿुधाईंदो। खूब मज़े सां तव्हां सुभाणे अल्लाह चवंदो त खूब मज़े इश्क में मिठे मोहम्मद अरबी जो शान ॿुधाईंदो। फरमाए थो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा। महबूबा सल्लल्लाहु के तुझे चेहरे अनवर जो कसम आ, तुझे रुखे अनवर जो कसम आ, तुझे मुबारक जो कसम आ। तो जड़ो हसीन चेहरा, तो जड़ो जमील चेहरा, तो जड़ो मलूक चेहरा मां कहीं इंसान जो न बनायो, पर कहीं नबी रसूल जो भी तो जड़ो हसीन चेहरो न बनायो। अल्लाह से कसम तो करे मता कोई समझे तो अल्लाह असां के इश्क थियो जो कसम खे न बाबा। अल्लाह असां इश्क कहूं पाक आ, चओ इश्क कहूं थोड़ा सा चओ, सब न था चओ। अल्लाह इश्क को पाक आ बाबा। इश्क में तो मजबूरी होती है, इश्क में तो परेशानी होती है। अल्लाह हर मजबूरी को पाक आ। वो शमल छो तो छा चवंदो आहे आशिक़ खणी केॾो बि कंदार हुजे फह करे ज़रूर करे। अल्लाह से ॿियनि शयुनि जा बि कसम खयां आहिनि। तुरसिना जबल जो कसम कहें, अमन वाले शहर मक्के जो कसम कहें। अल्लाह तबारक व तआला मक्के जो वरी हीअं कसम खणे थो मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां के तुझे मक्के शहर जो कसम आ, मक्के शहर जो कसम आ। अल्लाह से चौथो मक्के शहर जो कसम खणे फरमाए तो अंत हिलुम बिहाज़ल बलद। इन्हीं करे कसम न तो खणा त मक्के बैंक में
बेतुल्ला आब जमजम जो खूआ इन्हीं कर कसम न थो खणा मां इन्हीं कर कसम न थो खणा जो बेतुल्ला में तवाफ को वेंदो आ बेतुल्ला में भेरा न वेंदा नन्ना व अंत हिल्लो बिहाज़ल बलद इन्हीं करे मां तुझे को कसम खणा थो इन्हीं मक्के जो इन्हीं मक्के जे घिटिन में मक्के जे गलियन में मक्के जे बाजारन में तुझा रहमत भरिया पैर हलदागन चुरदागन ताज़ी दोस्तों बुजुर्गो मां प्यार क्यों अल्लाह से हजरत आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमाए खिलाफत जो ताज पर आयो वो अल्लाह सही के इरादो थो तकाजा थी अल्लाह सही जी तब मलाइकन में एक गलत हवा वेठल हुई मलाइकन में एक गलत भूत वेठल हो अल्लाह से भूतन को बचाए पांचे लेना था चो तो असा इलाही खणी चो आमीन चो दुनिया में घना भूतन वर एक अजीब भूत हलियो अक्सर माण्हुनि खे ॾिसो त असां ॻाढ़ा जेके आहिनि धागा ॿधी बीठा आहिनि असां त रोड ते सफ़र कंदा आहियूं न ॾिसूं त बसियुनि में लितर ॿधा पिया कारुनि में लितर ॿधा पिया अरे बाबा हे छा थी वियो तव्हांखे इहो त हिंद को कमु आहे वाणियुनि जो कमु आहे तव्हां मुस्लमान छो कमु कयो आहियो चइसि नज़र न लॻे बुरी नज़र न लॻे बोतर तूं क़ुर खां ई परे आहे त पोइ कीअं तो नजर बदी को बची सकते अच कुरान में इलाज आ हर शय जो कुरान पाक इलाज ॾिनो आहे जेकॾहिं तूं नजर बंद कर डिॼे थो अल्लाह साईं फरमायो आहे मुअव्विज़तैन जेके भई नंढियूं सूरतान सुबुह जो पढ़ी करे निकिरो मजाला न आहे जो तोखे बद नज़री लॻे कुरान नुस्ख़ो ॾिनो आहे जो ख़ैर बरकत चाहे थो या कुछ भी कुछ चाहे तो सूरह यासीन पढ़ 24 कलाक तू खैरो बरकत में गुजारी दे तुझे रिस्क माल मता में मां अल्लाह बरकत विझी छड़ी दो अल्लाह ताला मलाइकन जी या हवा कढण चाहिए फरमाए अचो हेरे हुकुम फरमाइन तो मलाइको सब वञो कायनात जो शयूं खणी करे मुझी बारगाह में रखो हाज़र सही फरमादार तगन हलिया विया कायनात जो शयूं खणी आया अल्लाह तबारक व तआला जे आडो रखियाऊं अल्लाह से फरमाने तो चुरजो ना इते वेहो मलाइका वेही रहा वो अल्लाह से हजरत आदम अलैहिस्सलाम के घुरायो आदम अलैहिस्सलाम आयो एक तरफ आदम अलैहिस्सलाम बैठल हो बे तरफ मलाइका बैठल हो वो अल्लाह ताला मलाइकन के फरमायो अंबिऊनी बे अस्माए हाउला मलाइको हे शयूं पंहिंजे हथनि सां खणी आया हो इन्हनि जा मूंखे नाला था ॿुधायो इन्हनि जा कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि हाणे मलाइकनि खे इल्मु हुजे त ॿुधाइनि मलाइकनि खे तालीम मिलियल हुजे त ॿुधाइनि चुप थी विया माठ थी विया पोइ अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम के फरमायो आदम हे शयूं पयूं आहिनि कायनात जूं ठीक है बड़ी मेहरबानी हे कायनात जूं शयूं पयूं आहिनि हाणे इन्हनि जा मूंखे नाला ॿुधाए त हज़रत आदम अलैहिस्सलाम पीरी पीरी शइ खणी करे हथ में रखे थो अल्लाह से पुछा फरमाइश तो ॾे ख़बर आदम हिन शइ जो कहिड़ो नालो आहे अर्ज़ु करणु लॻो अल्लाह से हिन शइ जो नालो कलम आहे इन कलम सां तूं कहिड़ो कमु कंदे इन कलम सां कहिड़ो कमु वठंदे अर्ज़ु करणु लॻो अल्लाह साईं पहिरियों इन कलम सां तुंहिंजा सुहिणा सुहिणा हसीन हसीन नाला लिखदुमि इन कलम सां मां भलियूं भलियूं ॻाल्हियूं लिखदुमि ख़ुदा जी ज़ाती फरमाए तूं जेको आहे इन खे पहिरियों खयो आहे इहो इरादो रखियो थी त मां अल्लाह अॼु इन कलम के सदाई एज़ाज़ ॾियां थो अल्लाह से कसम खणी करे कलम के एज़ाज़ ॾिए थो फरमाए थो नून वल कलम वमा यस्तरून अज़ीज़ दोस्तों अल्लाह ताला यो वायदो पूरो फरमायो अल्लाह साईं कुरान पाक में हिकिड़ो ॿियो ऐलान फरमायो आहे वॾे अंदाज़ में ऐलान फरमायो आहे उहो ऐलान भी खुदा जे वायदे में शामिल आहे फरमाए थो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून
कुरान मां नाज़िल कयो आहे, कुरान मां मोकिलियो आहे। फरमाए तो कुरान पाक जो मुहाफ़िज़ निगहबान भी मां पाण अल्लाह आहियां। अजीज दोस्तों, कुरान पाक के कोई मिटाए न सकदो। अल्लाह ताला टे ऐलान फरमाया, न बैतुल्लाह के कोई मिटाए सकदो, न मुझे कुरान करीम के मिटाए सकदो, न मुझे महबूब मोहम्मद अरबी जी नबूवत खत्म नबूवत के मिटाए सकदो। छो त इन्हनि टिनि शयुनि जो मुहाफ़िज़ मां अल्लाह आहियां। उहे माण्हू बेअक़ल हन, उहे माण्हू बददिमाग़ हन जेके रात ॾींहुं चवनि था, रात ॾींहुं उन्हनि जो सोच आहे त असां मदरसा ख़त्म कंदासीं, असां मस्जिदूं ख़त्म कंदासीं, असां मौलवियुनि खे ख़त्म कंदासीं। अज़ीज़ दोस्तो, उन्हनि जो अक़ल जेको आहे किरल अक़ल आहे। उहे माण्हू बददिमाग़ हन, उन्हनि माण्हुनि खे अक़ुलु कोन्हे को। मां ॿुधाइणु चाहियां थो, कुरान पाक के कोई भी खत्म न करे सघियो आहे, न कोई खत्म करे सघंदो। इन मदरसनि खे कंहिं बि खत्म करे न सघियो आहे, कोई भी करे न सघंदो। अज़ीज़ दोस्तो, ख़त्म नबूवत के कोई भी खत्म न करे सघंदो। ख़त्म नबूवत क़यामत ताईं ज़िंदाबाद आहे। कुरान पाक जा मदरसा क़यामत ताईं ज़िंदाबाद रहंदा, मस्जिदूं क़यामत ताईं ज़िंदाबाद रहंदियूं। अज़ीज़ दोस्तो, लेकिन ख़ुदा जी ज़ाती फरमाए, जंहिंखे बि मां इहा नेमत ॾियां इन हिफ़ाज़त लाइ, ख़ुदा जी ज़ाती फरमाए मां कादिर आहियां। अज़ीज़ दोस्तो, इन हिफ़ाज़त जी नेमत अल्लाह ताला ॾिनी आहे, पंहिंजे मोमिननि खे ॾिनी आहे। मोमिनो अॼु वाइदो कयो, अॼु अहद कयो त इंशाअल्लाह मस्जिदनि खे किराइण न ॾींदासीं। हथ खणी करे चओ, मस्जिदनि खे किराइण, मदरसनि खे ख़त्म करण न ॾींदासीं, उलमाए किराम खे ख़त्म करण न ॾींदासीं। ऐं असांजो आज़म आहे, जेसिताईं असांजी जान में जान आहे, इंशाअल्लाह कुरान ते बि फिदा, मस्जिदनि ते बि फिदा, ऐं मदरस ते बि फिदा, ऐं इंशाअल्लाह ख़त्म नबूवत ते बि असांजी जानियूं कुर्बानी कुर्बानी। बस इन लफ़्ज़नि ते मां पंहिंजे बयान खे ख़त्म कयो। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह मुलाक़ात बाक़ी। हुया जमियत उलमा इस्लाम।